इते ही हो तो बाबा बोले उसका अरे यार तो खेचा में ख्याल कंजा से ख्याल तो कयो हो भजी तो पूछा कयो अरे भाई अरे चाचा खैर ताए मुखे ॾाढा परेशान था लॻो। अरे यार परेशान छो न हो जो असा जो गदे गुम थी वियो आ अरे गधो गुम थी वियो आहे गधे जे करे एॾा परेशान। अरे गदह मो वॾा सुख न असांखे गधे मां वॾा सुख नी कहिड़ो गधो खीर ॾींदो आहे कहिड़ा सुख अथव ॿुधायो। हिकु सुख इहो आ त असां माल जे लाइ गाह खणी ईंदा उन हा ते सही आहे। ॿियो सुख इहो आ हा राति जो पखू हलाईंदा आहियूं सुकून जी निंड कंदा आहियूं वाह वाह हा ॿियो सुख इहो आ सौदो बौदो वठण वेंदा आहियूं न शहर हा कॾहिं त चढ़ी वेंदा आहियूं वञो भेण जा पुट। अरे गधे खे छॾियो चाचा कांडेरा का कार वठो मोटरसाइकिल वठो। अरे बाबा 50,000 भरियो आ छॾियऊंसि कीअं गाॾी वठूं धक लॻनि माण्हू मरी था वञनि मरणो त चाचा कांडेरा रोड ते बि जिते लिखियल हूंदो आहे मौत उते माण्हू मरी सघे थो घर में बि मरी सघे थो। अरे पैसा जाम न वठी सघूं था पोइ बाक़ी छाजे लाइ हलाइण न ईंदी आ न हल ॿिन्ही खे ॿिन्ही खे न बाबा खे न मूंखे को मसलो ई न आहे 1000 रुपए जो तेल भराइजो तव्हांखे मां गाॾी हीअं सेखारींदुमि हिकिड़े ॾींहं ॿिन्ही खे। अरे बाबा चरियो थियो आजा मुंहिंजो पुट हिकिड़ो हिनखे गाॾी सेखारियां लॻी वञे कंहिंमें पोइ माना गधे में तव्हांजो साह आहे मूंखे लॻे हा थो। गॾो आस्ते आस्ते तो हले न हलो ठीकु आहे गधो तव्हांखे नथो लभे नथो लभे मां ॻोल्हे ॾियांव मूंखे इनाम घणो ॾींदव। 1000 रुपयो 1000 हाणे 1000 थोड़ो आहे चाचा। अरे हेॾो आ 1000 हेॾो न बाबा ॻाल्हि आहे सिधी मां 2000 वठंदोमांव। न बाबा 1000 ॾींदासीं बसि 1000 ॾियूं था न तोखे यार हा हा वठंदोमांव मां हाणे गॾो ॾेखारींदोमांव मां पैसा वठंदोमांव। हा ॾींदासीं ॾींदासीं अचो 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 हे आहे तव्हांजो गॾो हिते बीठो अथव रोल। अरे हे गधा हा न बाक़ी तव्हांजो छा कुतो थो लॻे। अरे जॻह हे काथे हिकु जंग हे ॿ हे टे हे 4 जॻह गधे खे 4 जॻह हूंदियूं आहिनि न हा भई गॾो आहे न बाबा। अरे हे बूटो आ बूटो बाबा हे गॾो हाणे मूंखे 1000 रुपए ॾियो। 1000 रुपए हा 1000 रुपयो ठीक है तोखे 1000 अरे हेॾो 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 哎呦我的妈！